नाज़रीन, खबर दे रहे हैं आपको जैकोबाबाद से 18 मई पब्लिक स्कूल की जानिब से सिंध सकाफत का दिन बड़े जोश और जज्बे से मनाया गया, जिसमें मेहमान ख़ास सोशल फोरम के चेयरमैन अब्दुल्ला सुमरो साहब और दोनों स्कूलों के उस्ताद और तालिब इल्म मौजूद थे। इस प्रोग्राम की क़यादत स्कूल चेयरमैन सरजान परवेज़ ने की। नहाया क्यों नहीं था? टैंकी में पानी क्यों नहीं था? जिला पैसो ना है जन वटि ॿारनि जे खीर जे पीआइण जे लाइ पैसो न आहे, हिकु वक़्त जे चुल्हे ॿारण जे लाइ पैसो न आहे। उहे माण्हू अची करे जिम्स में इलाज कराईंदा, पर जिम्स तबाही जे किनारे ते आहे, सो उन जे लाइ असां जेको सीपी दाख़िल करण जे लाइ तयारी कयूं पिया। अॼु असांजे सीनियर्स सां जेको टाइम वरितल हो, जेके ॾोॾां टाइम न वरितल हुजे त मां पंहिंजी भेनरुनि ऐं ॼाणे सां गॾु आख़िर ताईं हुजां, मां इन करे इजाज़त थो वठां जो मजबूरी आहे, उन असांजो टाइम रखियलु आहे। सुर के पई सिंध मुर के पई, सिंधु मुर के पई, सिंधु मुर के पई, सिंधु मुर के पई।